नासिक में आयल देवलाली में आयल सभी मेहमान असांजे पूज्य सिंधी पंचायत जा मेंबर्स असांजी भेनरूं ॿार अज SPL सिंधी प्रीमियर लीग भाग चौथों अज जे इन लीलाओ के मौके ते आया आहिनि। मां तव्हां सभी जो स्वागत तो कयां। अज इते मूंखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए त पिछले साल असां इहो जेको प्रोग्राम कयो हो उनजे अंदर 8 टीमूं आयूं हुयूं ऐं हिन दफ़े 13 टीमूं आयूं ऐं 5 खां 6 टीमुनि खे असां हथ जोड़े करे मनाई कई। माना इन मां तव्हां अंदाज़ लगाए था सघो त सिंधी प्रीमियर लीग जंहिंजे अंदर सभु ॼणा जुड़ण चाहिनि था। माना असांखे दुख थियो उन्हनि खे न चई करे, छो जो असां इहे 13 टीमुनि जे लाइ बि पहिरियों असां 4 ॾींहं फिक्स कया हुआ, पर टीमियूं वधण जे करे 7 ॾींहं करिणो पियो ऐं जे अञा 5-6 टीमूं कयूं आहे त इहो 10 खां 12 ॾींहं इहो कार्यक्रम हलिया, जेको माना इम्पॉसिबल ॻाल्हि हुई। असां ॿिए दफ़े प्रयत्न कंदासीं त लीग मैच लॻाए करे उन खां पोइ फाइनल जे लाइ हिन टाइप जो हिकु असां प्रोग्राम अरेंज कंदासीं। ऐं ॿी हिकु ख़ुशी जी ॻाल्हि इहा, असांजी रितिका भाविशा कल्चरल फोरम नासिक उन्हनि जे अध्यक्ष असांजी दीदी रितिका कालानी ऐं उन्हनि जा सभी सहकार, उन्हनि खे मां रिक्वेस्ट कई, असां 2 साल पहिरियों हिकु प्रोग्राम डॉक्टर गुजर सुभाष स्कूल के अंदर महिलाउनि जो क्रिकेट ऐं बैडमिंटन जो रखियो हो, जेको एकदम सक्सेस हुयो। उनजे अंदर अंदाजी माना 100 खां मथे असांजी भेनरुनि उन भाग वरितो हो ऐं हिकु उहो ॾींहुं उन्हनि खे अॼु ताईं बि हिकु मेमरी, हिकु माना पिकनिक करे उन्हनि खे यादि आहे। त मां उनखे उहो ई चयो दीदीअ खे त दीदी छो न असां सभु ॼणा गॾिजी करे महिला ऐं पुरुष, छो जो असां ग्राउंड तो वहीं वठण वारा आहियूं, अरेंजमेंट तो सभु करण वारा आहियूं ऐं तव्हां सभु अचण वारा आहियो ॿारनि सां गॾु, त छो न तव्हां बि हिन जे अंदरि शामिलु थियो। त दीदी पंहिंजी टीम सां सलाह वठी करे हा चई। पहिरियों त असांखे लॻे पियो भई अचनि था नथा अचनि, अचनि था नथा अचनि। त असांजी भेण लक्ष्मी न्यालनी दास कल्ह ताईं त कंफ्यूज़ हुई, पर अॼु फ़ोन करे चई भैया 4 टीमियूं महिला जी क्रिकेट जूं जमा थियूं आहिनि। मां चयो वाधायूं हुजनि भई। उन खां पोइ खो खो जूं 3 टीम उहे जमा थियूं आहिनि, अञा वधीक वाधायूं। ऐं बैट्समैन हिन जूं बैडमिंटन जूं 20 खां मथे जोड़ियूं, माना 40 ॼणियूं जमा थियूं आहिनि। माना राउंड अबाउट मुंहिंजे ख़्याल खां उन्हनि बि सेंचुरी मारे छॾी आहे ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हिन कोरोना खां पोइ असां सभु इहो पहिरियों ई मौक़ो आहे पूज्य सिंधी पंचायत जो असां सभु गॾिजी करे हिकु मिशन जे मथां निकिता आहियूं, जेकी असांजी मिशन आहे त असां पंहिंजे पाण में मिलूं। अॼु सॼो साल थी वियो आहे, सभु ॼणा घर में वेठा हुआ, सभु ॼणा घर में वेही करे बोर थी विया हुआ ऐं ॿार पंहिंजे दोस्तनि खां, पंहिंजे स्कूलनि मां या ग्राउंड खां परते थी विया हुआ। त हिन मौक़े जे करे सभु ॼणा गॾिजी थींदा। अॼु असांखे 13 टीमूं आयूं, माना 13 × 15, त तव्हांजो पोणी 200 ॿार अॼु ग्राउंड जे मथां ईंदा, हिक ॿिए खे सुञाणींदा, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा, हिक ॿिए जे ख़्यालनि जी ॾे वठि कंदा। छो जो लास्ट ईयर असां जॾहिं इहा क्रिकेट मैचिस करायूं त मां 2-3 नंढनि ॿारनि खां पुछियो, बेटा तव्हांखे हिन मैचिस जे अंदरि छा फ़ाइदो थियो? उन्हनि एॾो सुठो जवाबु ॾिनो कि अंकल असांखे ख़बर कान हो त हे छोकिरो सिंधी आहे। अॼु असांखे ख़बर पई त हे छोकिरो सिंधी आहे ऐं अॼु असांजो दोस्त थी वियो। चई मां देवलाली में थो रहां, मुंहिंजा पंचवटी वारा दोस्त ॿार मुंहिंजा दोस्त थी विया। इहा असांजी अचीवमेंट हुई। क्रिकेट खेॾण त हिकु बहानो आहे, पर असांखे सभिनि खे गॾी करे मिलणु हिकु हुनजे पुठियां जो मक़सदु आहे। त इहो मक़सदु असांजो हिन साल अञा सुठी तरह सां अॻियां वधियो आहे। मां सोचींदुसि त जेके ईंदड़ असांजी 10 अप्रैल आहे, जीअं असां 2 साल पहिरियों लास्ट ईयर बि असां 10 अप्रैल ते कोरोना जे करे प्रोग्राम करे न सघियासीं, त हिन 10 अप्रैल ते वरी सॼी असां
देवलाली, नासिक रोड, नासिक सभु पंचायतूं मिली करे जिते भी असांजे सभिनि जो डिसीजन थींदो, छो जो लास्ट टाइम किशन सेठ असांजो, नरेश सेठ असांजो के ईअं ख़्याल मिलिया हुआ भई हिन साल नासिक या नासिक रोड जे अंदरि कयूं त जिते सभु ॼणा मिलनि ऐं हर हंधि कंदा रहंदासीं त हिकु हुनजे अंदरि असांजी घटि माना मुलाक़ात बि थींदी, गॾिजाणी बि थींदी ऐं असांजा ॿार, असांजूं जेके घर माना महिलाऊं ऐं हिक ॿिए सां मिलंदियूं त हुनजे अंदरि असांखे इहो बि ॾिसणु ईंदो त असांजे घर जे अंदरि कहिड़ा ॿार शादी योग्य आहिनि, कहिड़े ॿार जी शादी कराइणी आहे ऐं केरु किथे आहे। न त ईअं लॻंदो आहे असांजे हिन अंदरि त भई जेके छोकिरा आहिनि इनखे ईअं लॻंदो भई असांजे समाज में छोकिरियूं कान्हनि ऐं छोकिरियुनि खे ईअं लॻंदो आहे भई असांजा ॿार पढ़ियल ई कान्हनि। त उन निमित असां बि हिक ॿिए सां मिलंदासीं, हिक ॿिए जे परिवार सां मिलंदासीं, ॿार हिक ॿिए सां मिलंदा, हिक ॿिए जी ॼाण पहचान सुञाण थींदी त उहो बि असांजे समाज खे अॻियां वधण लाइ हिकु सुठो मौक़ो आहे। असां हिकु ॿी अञा हिकु घोषणा करणु था चाहियूं। असांजे वाइस प्रेसिडेंट श्री मनोहर लाल कृष्णानी उन खे रिथ रथी आहे त अप्रैल महीने जे अंदरि छो न असां गुजरात जे अंदरि जेके केवड़िया गांव आहे जिते सरदार वल्लभ भाई पटेल जो 182 मीटर ऊंचो माना वर्ल्ड में सभिनि खां ऊंची मूर्ति लॻल आहे, उतां जी हिकु पिकनिक कई वञे त इहो बि हिकु असांजो प्रोग्राम चालू आहे। उनजी बि असां जस्ट तव्हांखे अनाउंसमेंट थींदी, माना लॻभॻि 99% मनोहर आहे त मनोहर न अप्रैल जो डेट कंदासीं, अप्रैल महीने में फिक्स कयो आहे पाण, अप्रैल महीने में फिक्स कयो आहे। हिन जी सभु डिटेल्स तव्हांखे जल्दी ॾिनियूं वेंदियूं। ऐं असां लास्ट टाइम बि इहो कयो पर कोरोना जे करे इहो सॼो असांजो प्रोग्राम रद्द थी वियो। असां बसूं बि कयूं हुयूं, असां उते माना बड़ौदा जे पासे में जेको इहो गांव आहे उते बुकिंग बि करे रखी हुई, पर इन करे सभु कैंसिल थी वियो। वरी हिन साल उहो असां प्रयत्न कंदासीं, अञा चङियूं योजनाऊं आहिनि, उहे योजना बि पूरियूं कंदासीं। त मां सभिनि खे वरी हिकु दफ़ो धन्यवाद थो ॾियां। ऐं अॼु जे हिन मौक़े ते असांजा जेके प्लेयर आहिनि, ॾिसो घणा नंढा नंढा प्लेयर आहिनि। हिन मां कॾहिं बि केर बि सचिन तेंदुलकर कंहिंखे थियणो आहे भाई? सचिन तेंदुलकर केरु थींदो? राजू न ॿार, मां तव्हां ते इशारो न कयो, मां ॿारनि ते इशारो कयो। हाँ ॾिसो दोनों। और मेवानी आप इधर आओ, हितेश बेटा, हाँ तू भी हितेश, अच हितेश। पर पहिरीं शर्त ते सिंधीअ में ॻाल्हाइणो अथई, ट्राई कर भले भले तोखे छा थियणो आहे उहो ॿुधाए। ओके छा थियणो आहे क्रिकेट में? तेरे को क्या होना है? मूंखे क्रिकेटर ठहणा। मूंखे क्रिकेटर ठहणो आहे। मूंखे तुंहिंजो ठहणो आहे। मूंखे क्रिकेटर ठहणो आहे। इनखे प्योर सिंधी ईंदी आहे बेटा। मूंखे क्रिकेटर ठहणो आहे। थैंक यू, महिरबानी। तव्हां सभिनि खे हिकु दफ़ो वरी मां थैंक यू थो चवां। तव्हां सभु ॼणा जिते आया, असां सभु ॼणा गॾिजासीं, हिक ॿिए सां मुलाक़ात थी। वरी 9 तारीख़ इन ई प्रकार सां सभु ॼणा असां आनंद रोड जे कैंटोनमेंट ग्राउंड ते मिलंदासीं सुबुह जो 10 बजे। तव्हां सभिनि जे साक्षी सां असां हिन मेले जी शुरूआत कंदासीं। ऐं अॼु जे आयल असांजे नरेश सेठ, असांजा कन्नू सेठ, असांजा किशन सेठ, असांजा जीजाजी आहूजा ऐं असांजो गोपाल सेठ, जेके बि सभु आया आहिनि सभिनि खे मां शुक्रिया अदा थो कयां ऐं उन्हनि खे थैंक्स थो चवां। तव्हां सभिनि जो सपोर्ट ऐं तव्हां सभिनि जे आशीर्वाद सां हिते अॼु जेको बि कार्यक्रम थिए थो, असांजा देवलाली जे अंदरि जा बि अनिल सेठ, असांजा तेजपाल जी, असांजा मुला सेठ, नवीन सेठ, बिजू सेठ, जेके बि सभु आहिनि सभिनि जा नाला माना खणा। असांजो गुरु हसन सर जी, जंहिंजो आशीर्वाद सभिनि जे मथां हमेशह रहंदो आहे, मां तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां। जय हिंद, जय झूलेलाल, जय भारत। Thank you so much, the President of Tuja Sindhi Panchayat, Mr. Shri Ratanji Chawla.